नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त केपीके जे शहर बाजोड़ में धमाके जे नतीजे में मारिजी वञण जो अंग वधी 35 थी वियो आहे, जॾहिं त 80 खां वधीक शहरी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़िले बाजोड़ जे हेडक्वार्टर खार में जेयूआई जे वर्कर्स कन्वेंशन में धमाको थियो आहे। धमाके जे नतीजे में 35 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 80 खां वधीक शहरी ज़ख़्मी थी विया आहिनि। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। धमाके जे नतीजे में जेयूआई खार जो अमीर मौलाना ज़ियाउल्लाह बि मारिजी वियो आहे। नाज़रीन, असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं पिया केपीके जे शहर बाजोड़ में धमाके जे नतीजे में मारिजी वञण जो अंग वधी 35 थी वियो आहे, जॾहिं त 80 खां वधीक शहरी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़िले बाजोड़ जे हेडक्वार्टर खार में जेयूआई जे वर्कर्स कन्वेंशन में धमाको थियो आहे। धमाके जे नतीजे में 35 ॼणा मारिजी विया आहिनि, 80 खां वधीक शहरी ज़ख़्मी थी पिया आहिनि। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। धमाके जे नतीजे में जेयूआई खार जो अमीर मौलाना ज़ियाउल्लाह बि मारिजी वियो आहे।